अस्सलाम वालेकुम पंप साहब। वालेकुम अस्सलाम। भली करे आया। असां छा खणी आया? धनु धोबी अज बसा के तो पाना हली आया हो डीजल के। वियो तो सही। वियो न बाबा, मशकरन जो चीफ सरदार आहे धनु धोबी। हथे खाली की इंदो एडो बेशरम हरगिज ना है। नालो अथम फरी आई गाल कंदी आहे खरी। जे कने सुखड़ी पाखड़ी नबी वठी आयो हुंदो, वो भी तुझे मथे ते शफकत जो हथ रखी लख रुपए जो नोट तोखे खर्ची में दई वींदो। बाबा लख रुपए जो नोट नाहे थींदो। हिते आखिरी नोट 50,000 जो हुंदो आहे। अच्छा, सभा को गरीब मुल्क आहे बियो। डीजल जा विलायती पंप कुछ असा के भी बुधंदो या पाण पिया भौंकंदो? न हुकुम कयो, छा जण आया आयो? मां त सवाली बणजी खाली झोली खणी तुझे दर ते पिनण आयो आहियां। माफ कर धनु धोबी, खुलियो नाहे। मूं वटि $100 जो ॿधो नोट आहे। पिनणो अथई त मस्जिद दर ते वञी वेह। मुला कुछ न कुछ ॾेई वेंदई डीजल ते। जेका शइ मां तोखां पिनण आयो आहियां ओ ॿिए कंहिं वटि बि कान्हे का। डीजल जी परमिट खपई छा? न, फरी खपे। तुंहिंजी अधी फरीअ जो संग खपे। टाच डावण ॻाल्हाए। 2 बंगला, 2 जियला गाजूं, 3 करोड़ बैंक बैलेंस वठंदो साईं। जेकॾहिं कबूल अथई न धनु धोबी त विराए मिठाई डीजल ते। हा पंप साहब, मां तोखां हिन फाटे टोनीअ जे लाइ संग वठण आयो आहियां। तोखां तेल जा खूह वठण न आयो। बाबा पंप पंहिंजे फैसले ते नज़रसानी कयो। धनु धोबी पाण लाइ संग कोन थो घुरे। फरी पुटा, तू बुधा जिंदगी त तोखे गुजारणी आहे न, मुखे न डीजल ते। टोनी रुगो PXR वठी दे न, तॾहिं बि कबूल आहे। उहा त मूं वटि आहे। मूंखे ॾिनी। पर तू भी मुखे कबूल आहे। टक्कर न कर फरी पुटा डीजल ते। ओए विरायो मिठाई। बस मिठाई जा पैसा असांखे ॾेई छॾ। शादी जी तारीख़ ने हिन ई किस्त में था तुझी शादी करायूं। तू रुगो गाॾी काहे अचे असांजे दर ते बीहार डीजल ते, त मां फरीअ खे सिंगारे थो कार में विहारियां। खबर पई आहे त रात चोर टोनीअ खे धक हणी अधमो करे छॾे विया अथसि। सो धनु टोनीअ खे इलाज लाइ अस्पताल खणाए वियो आहे। इहो त ॾाढो सुठो थियो। न बुरो थियो। मुंहिंजो मतलब त चोर वञी चोरी कनि हा, टोनीअ खे धक न हणनि। अदा इहे हवाल वई पंप खां पुछ। मां पाण परेशान आहियां यार। गोबाटा घन चकर इहो कम माखो ज़ोर अथई बाबा। चङो त हलण, पोइ कंहिं ॿिए खे थो वञी ॾिसां। गोबाटा वे बाबा, चांहि बांहि पी। महिरबानी कंहिं ॿिए वारे चांहि पीअंदासीं। ठीक है। गोबाटा माण्हू महिमान अचे त चांहि ऐं खीर वठी अचे या पती, हुनखे वरी चांहि बि पीआयूं। सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।